सुई सदरुन गैस कंपनी लिमिटेड के आला सतही अमलदारन के बिलिंग के तरीक़ेकार में मुबैना बदइंतज़ामी बाबत शिकायतुनि जे हवाले लाइ वफ़ाक़ी मौसफ़ के रीजनल हेड रीजनल ऑफिस सखर आरो पेश थियण लाइ तलब कयो वियो। जारी कयल पधिराई मूजिब सुई सदरुन गैस ऑफिस सखर के डिप्टी जनरल मैनेजर मोहम्मद सुलेमान वसाण कंपनी के रीजनल ऑफिस सखर के अहम ऑफिसरन सां गॾु ॿुधणी में शिरकत कई, जॾहिं त चीफ मैनेजर मियाज़मेंट नसीर अहमद, छजण डिप्टी मैनेजर फ़कीर मोहम्मद भुट्टो, मैनेजर मोहम्मद नवाज़ महर, सुप्रीडेंट ऐं ज़हूर अहमद शामिल हुआ। ज़ोनल मैनेजर पनू आकिल भी ॿुधणी में शिरकत कई। वफ़ाक़ी मौसफ़ जे रीजनल हेड सैयद महमूद अली शाह सारफ़ीन पारां बिलिंग जे अमल में बेज़ाब्तगियुनि बाबति दाख़िल कयल शिकायतुनि ते बहस ऐं हल करण लाइ ज़ोर भरियो, जंहिं बाद वफ़ाक़ी मौसफ़ जे रीजनल हेड सैयद महमूद अली शाह शिकायतूं कंदड़नि ऐं सुई सदरन गैस ऑफिसरनि विच में तामीरी ॻाल्हि ॿोल जे नतीजे में वॾी तादाद में शिकायतुनि खे हल करायो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।